सुप्रीम कोर्ट में तहरीक इंसाफ के बेट जो निशान ॾियण खिलाफ इलेक्शन कमीशन की दरखास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करण जी दरखास्त रद्द। सुप्रीम कोर्ट तरफां पीटीआई जे वकीलन के दलील मुकम्मल करण जी हिदायत। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पीटीआई 2018 खां इंट्रा पार्टी चूंडुनि खां छो घबराए रही आहे। तहरीक इंसाफ पंहिंजे मेंबरनि खे लेवल फील्ड फराहम न कई। पीटीआई में माण्हू इलेक्शन न पर सिलेक्शन ज़रिए आया आहिनि। बिना मुक़ाबले चूंडुनि में भी वोटिंग थियण घुर्जे। रुगो सोशल मीडिया ते इलेक्शन कमीशन खिलाफ इल्ज़ाम दुरुस्त न आहिनि। बदनीयती साबित करणी पवंदी। जमहूरियत मुल्क सां गॾु सियासी पार्टियुनि अंदर भी हुअणु घुर्जे। इलेक्शन कमीशन के कागज़ ॾेखारे चई नथो सघिजे त इंट्रा पार्टी इलेक्शन थी आहे। इंट्रा पार्टी चूंड कानूनी तरीक़े सां थी आहे त चूंड निशान मिलणु घुर्जे। अकबर एस बाबर इस्तीफ़ा ॾेई ॿी पार्टी ज्वाइन कई आहे त सर्टिफिकेट ॾेखारे वञे। छा पीटीआई पाण चीफ इलेक्शन कमिश्नर मुक़रर न कयो? तहरीक इंसाफ के पंहिंजे 8.5 लख मेंबरनि ते एतमाद छो दागे? पार्लियामेंट जो कानून आहे सियासी पार्टियूं पाण में जमहूरियत पैदा कनि। माज़ी में एस्टेब्लिशमेंट जो किरदार वाज़े सख़्त तरीन रहियो आहे। पीटीआई रुगो इल्ज़ाम हणण ऐं सियासी ड्रामो चाहे थी त इदारा कमज़ोर थी वेंदा। अव्हां नथा चई सघो त पंहिंजे घर में जमहूरियत घुर्जे। इलेक्शन कमीशन उम्मीदवारनि खे हिक खां वधीक चूंड निशान ॾियण खां रोके छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंड निशान लाइ अक्सर उम्मीदवारनि जूं दरख़्वास्तूं मिली चुकियूं आहिनि। पुराणी पार्टी छॾे ॿी कंहिं पार्टी लाइ चूंडुनि में हिसो वठण आईन जी भॼकड़ी आहे। नई चूंड निशान लाइ दरख़्वास्तूं ॾेई इलेक्शन कमीशन खे धोखो ॾिनो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कहिड़ी बि पिच मिले हू भॼण वारा न आहिनि। ॼमी मुक़ाबलो कयो वेंदो। कंहिंखे ग़लतफ़हमी में न रहणु घुर्जे त आम चूंडूं न थी रहियूं आहिनि। तहरीक इंसाफ पंहिंजी ग़लतियुनि जा नतीजा भोगे रही आहे। पीपीए खां सवाइ समूरियूं सियासी पार्टियूं अमीर तबिके जी नुमाइंदगी करे रहियूं आहिनि। ॿिया हेॾे होॾे ॾिसी ऐं पीपी अवाम खे ॾिसी चूंड मुहिम हलाए रही आहे। मुल्क संगीन बहरान मां गुज़री रहियो आहे। हिक जेल खां बचण ऐं ॿियो वरी ॿाहिरि अचण लाइ चूंड विढ़ी रहियो आहे। पीपी वाहिद पार्टी आहे जेका अवामी मसइलनि ॾियण लाइ चूंडुनि में हिसो वठी रही आहे। आम चूंडुनि में कामयाबी हासिल करे मुल्तान समेत समूरे मुल्क जी नुमाइंदगी कई वेंदी। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जा नामज़दगी कागज़ रद्द करण खिलाफ अपील रद्द। संदसि घरवारी केसरा इलाही खे चूंडुनि में हिसो वठण जी इजाज़त। नामज़दगी कागज़ रद्द करण खिलाफ मुनिस इलाही जी दरख़्वास्त भी रद्द। जीडीए उम्मीदवार डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा फ़हमीदा मिर्ज़ा जी नामज़दगी कागज़ रद्द थियण जो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज। निगरान इतलात वारे वज़ीर मोहम्मद अहमद शाह हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल जल्द थींदो। सॼे मुल्क जा अदीब शिरकत कंदा। लिसानी तकरारनि सां तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। सभिनी खे मुतहद थी रहणो पवंदो। सिंध सरकार आम चूंडुनि लाइ मुकमल तौर तयार आहे। पोइते पयल इलाइक़नि में ॻोड़ारनि औरतुनि खे इलाज समेत 30,000 रुपया ॾिना वेंदा। वर्ल्ड बैंक जे सहकार सां 15 ज़िलनि में माउ ऐं ॿार खे सिहत जूं सहूलियतूं फराहम कई वेंदियूं। बख्शापुर वेझो डोमकी बडानी बिरादरी में तकरार तां पीरसन क़तल। हथियारबंदनि 50 वरंडे अब्दुल नबी डोमकी खे क़तल करे छॾियो। कोटड़ी में ज़ाल मुड़िस ऐं संदसि पुट जे क़त्ल केस जो ड्राफ्ट सीन। वाक़े में मक़तूल अल्ताफ गौरी जो वॾो भाउ मुलविस निकितो। चइनि ॼणनि ते क़त्ल केस दाख़िल। पुलिस मुख्य जवाबदार आफ्ताब पठान खे लाकअप हवाले करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी जे मर्ज़ सबबि ॿारड़ा फौत। खानपुर मरवे जो उरड़ी विघे हिकु मासूम ॿारड़ो हयाती विञाए वेठो। थारू शाह में भी उरड़ी जे मर्ज़ सबबि हिकु ॿारड़ो फौत। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में ॿी T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। क़ौमी क्रिकेट टीम हेमिल्टन में डेरो जमाए छॾियो। न्यूज़ीलैंड खे 5 मैचनि जी सीरीज़ में ॿुड़ी जी भेट में हिक तां सरसी हासिल।